सॼी सिंध जियां कुंडरी में बि 12 रबीउल अव्वल जे मौक़े ते जमात अहले सुन्नत पारां जुलूस कढियो वियो। जावेद कादरी जी रिपोर्ट। सॼे मुल्क जियां कुंडरी में बि मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत ॾियारे 12 रबीउल अव्वल जे मौक़े ते जमात अहले सुन्नत पारां हर साल जियां हिन साल बि मरकज़ी जुलूस पीर मोहम्मद अयूब जान सरहंदी जी क़यादत में जामा मस्जिद कुंडरी खां निकितो, जेको पंहिंजे रवायती रस्तनि खे बरक़रार रखंदे पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवां रहियो। मरकज़ी जुलूस ईदगाह कुंडरी पहुतो, जिथे आशिक़ाने रसूल आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे कुझु ईअं चयो आहे त सरकार की आमद, सोने की आमद, मदनी की आमद, मीठे की आमद, मरहबा मरहबा। अज मिलाद मल्हायो, अज असो खुशी जो डी है। ईदूं वाकई आहिनि, सभु ईदूं आहिनि, लेकिन ही ईद सब खां अव्वल है। अल्हम्दुलिल्लाह अज जेको आहे 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आहे। हिन ॾींहुं असांजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जो ॾींहुं आहे, जेको असीं भरपूर ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। छो जंहिंजे करे सॼी जहान ठही आहे, अज वो ॾींहुं आहे, छो ना असीं खुशियों मनायूं। जब तक हमारी जान में जान है, हमारी सांसों में सांसें हैं, हम करीम आका का जश्न मनाते रहेंगे, गज वज के मनाते रहेंगे। और ये कुंडरी की आवाम बता रही है हमें हुजूर से कितना प्यार है, हुजूर से कितनी मोहब्बत है। मुसलमान भाइरनि खे ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारकबाद ॾींदासीं। अॼु असांजे लाइ उहो ख़ुशी जो ॾियारो आहे जो अलाह असांजे हिन भलारे ॾियारे ते असांजे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थी आहे, जंहिंजे लाइ अल्लाह ताला कुल काइनात खे पैदा कयो। जेकॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न पैदा करे हा त कुल काइनात खे पैदा न करे हा। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ऐं मूंखे हिकिड़ो अहिड़ो नबी अता फरमायो आहे, जंहिं नबी जे सदक़े में अल्लाह तबारक व तआला पूरी काइनात जी तख़लीक़ फरमाई। जी अवां आशिक़े रसूलनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ॿिए पासे ईदगाह कुंडरी में जमायत अहले सुन्नत पारां वॾो जलसो रखियो वियो, जिथे पिणु मदरसा दारुल उलूम अरबिया मां फारिग थींदड़ 6 हाफ़िज़ क़ुरान खे पिणु पग बदिराई वई। आलमनि सगोरनि पिणु ख़िताब कयो, आख़िर में पिणु नगर तक़सीम कयो वियो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद कादरी, आवाज़ टीवी कुंडरी।